मोहम्मदीने ले करे महबूब ते दुरूद और सलाम पढ़ी हाज़ुरी दई करे निंद्र पो कंदी हां मुझे रब्बुल आलमीन मुझे मथा करम करे छड़ियो आ जे पत्थर दे इशारो कंदी हां त पत्थर भी मेण थी वेंदो आ। ऐ मुसलमान मुझे मुस्तफा जे दुरूद में एतरी ताकत आ हाणे ते एतरा माण्हू वेठा आहियूं केतरा चवंदा ना मां त 3 तस्वीर रोज पढ़ंदो हां को चवंदो तो मां त 1000 रोज पढ़ंदो हां हा यार पढ़ण ॿी शइ आ दिल जो कनेक्शन मिलाइण ॿी शइ आ पढ़ण ॿी शइ आ कनेक्शन मिलाइण ॿी शइ आ पढ़ ज़रूर मगर कीअं पढ़ जॾहिं पढ़ी वेठो ॻोठ मीर खान भट्टीअ में हुजे जिस्म तुंहिंजो मीर खान भट्टीअ में हुजे अखियूं तुंहिंजूं बंदि हुजनि हीअ दिल तुंहिंजी मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दरबार में हुजे पोइ मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ी ॾिस त तोखे ख़बर पवे त मुंहिंजो मुस्तफा पंहिंजे ग़ुलामनि सां कीअं कुर्बड़ो कंदो आहे। अल्लाह भी मेहरबान मदीने जो घोट भी मेहरबान ॿुधा ॿियो तो असांखे छा खपे ॻाल्हाए ॿियो तो असांखे छा खपे ऐं अल्लाह जा बाना हिकु शख़्स अल्लाह जे कामिल वलीअ जो ग़ुलाम आ पर दौलतमंद अमीर आ दौलत वारो आ दौलत ते नाज़ पुट रब हुनखे ॾिना 7 घणा पुट वरी चओ अगे अमड़ द्वार कदी ही रब पुट 7 पुट ॾींदी आ बा हाणे तो 2 ॿार था जमन पोइ सलाह थी थे त हाणे महांगाई घणी आ थोड़ो स्टाफ था कयूं भला याद रखी हे शरई मसलो कन खोले ॿुधी छॾी अन पढ़ियो तो जादो कोन पियो ॻाल्हाए पढ़ियो लिखियो शख़्स जो तो जादो ॻाल्हाए अल्लाह जे कामिल वली सजण साईं जे दरड़े जो अदना ग़ुलाम पियो ॻाल्हाए अगर कोई शख़्स इन नियत सां ॿार बंद थो कराए त ख़र्च किथों ईंदो लटो कपड़ो किथों ईंदो केर कमाए हिननि खे खाराईंदो त उहो इंतहाई गुनहगार ला तक़तलू औलादकुम खशियत इमलाक मुझो बेनियाज रब पाक कुरान करीम जे अंदर फरमाए रहियो आ त पंहिंजे बच्चन खे इन डप खां क़त्ल न कयो त दौलत जो छा थींदो किथों थींदो कीअं थींदो रिज़्क ॾियण वारो मुझो अल्लाह आ जनी डांद न बिज तनी बि तुंहिंजो आसरो अवल ॾेई उन्हनि खे पोइ उभारींदो आ सिज कतन इहो इरादो करे औलाद न बंद कराए जा न औलाद जे न थियण जा के इंतजाम कजा अलबत्ता हा जे कदे तुंहिंजो माल जो डॉक्टर या डॉक्टरानी तुंहिंजे सेहत जे पेशे नज़र तुंहिंजे सेहत खे ॾिसी करे ऐं तोखे मशवरो ॾे त तुंहिंजो ॿार कमज़ोर आ या तुंहिंजी सेहत कमज़ोर आ या तुंहिंजे घरवारीअ जी सेहत कमज़ोर आ लिहाज़ा हिन बचड़े खे सेहतमंद थियण जे लाइ पंहिंजे अमड़ जो 1.5 साल 2 साल थञ पियण ज़रूरी आ अगर इहो मशवरो ॾेई तोखे ऐं पोइ तोखे क़ाइल करे इन सुहिणी नियत सां अगर तूं मुंहिंजा दोस्त जे वक़फ़ो कराईंदे तॾहिं बि ॾोह कोन थींदो वरी सवाब थी वेंदो सॼो मामलो नियत जो आहे सॼो मामलो इरादे जो आहे बहरहाल ॻाल्हि खे खुटायां अॻिते अल्लाह जे कामिल वलीअ जे ग़ुलाम खे पुट घणा वरी ॿुधा घणा 7 पुटन में अमीर जेको नंढड़ो बचड़ो आ वो कुछ दादलो घणो थींदो आ हिकड़ो वडेरो हुजे ॿियो नंढड़ो पुटड़ो हुजे दादलो हुजे छा तो समझी त खिट हूंदो या न हूंदो कीअं तो समझी वडेरे जो पुट हुजे बि पछाड़ीअ जी खुरड़ दादलो भी हुजे त छा तो समझी त खिट त यकीनन हूंदो ईअं ई खिट पंहिंजे पीउ जो पुटड़ो दादलो ईअं ई खिट में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन पंहिंजे दोस्त जे पुट जो क़त्ल करे छॾियो अॼुकल्ह ॾिसो था पिया न टीवी ते वग़ैरह ते दोस्तनि में दोस्ती कान्हे
यारन में यारी काने का, मिटन में माइटी काने का। बस अज भी जेकर निस्बत आहे त यकीन कयो एक मदीने वाले घोट जिया बियो औलिया अल्लाह वारी निस्बत अज भी ताकत दिखारे रही है। मिट मिट के ॾिसी बूथ हीअं थो करे पर पीर भाई हिक ॿिए खे ॾिसे थो त परे खां सॾ थो करे। ये हकीकत है या न? मां पंहिंजी ॻाल्हि कयां, खुदा जो कसम काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे रहियो होसि, एहराम पातो पियो हो, ॿियो साईं जन जो फ़कीर सजण साईं जो फ़कीर उते त अॻ में आयल हो, उनखे जो टोपी पई हुई मथे में सजण साईं जी निशानी, उहो तवाफ पियो करे जेॾी महिल मुंहिंजे भरमा लॻियो मूं ॾाढा कयो अल्लाह, त हुन पोइ ते निहारे मूंखे जे आप सज्जन साईं खे, उहो कैनेडा जो होगो, पाकिस्तानी रहंदो कैनेडा, आप सज्जन साईं खे फ़कीर है। मैंने कहा मैं सज्जन साईं का फकीर हूं। यानी काबतुल्लाह जो तवाफ भी हली रहियो पर मुर्शिद जी निस्बत उते बगड हली रही है। मिट के ॾिसी भॼी थो वञे पर पीर भाई हिक ॿिए खे ॾिसी भॼे कोन थो, सड़ड़ो थो करे सीने सां थो लाहे। अल्लाह जे कामिल वली जो गुलाम उन जो सते पुट जेको दादलो हुयो खून करे तो विजे अमीरा परवाह ना है जी दुनिया जो निजाम झझ पैसन ते खरीद करे वठनुस, ऐसे छो पैसन ते खरीद करे वठनुस, दुनिया दौलत लुटी दोआ पर अल्लाह जी बेनियाजी पंहिंजी जगह ते बरकरार आ। दुनिया जा तमाम मामलात कम न था चले, किथा भी टाको न थो लगे। मुझा दोस्त अजीज एकड़े पासे क्लियर थियण वारो आ त हिन जे बचड़े खे हाणे फांसी जी सज़ा अचण वारी आ, या वरी हिन जे बचड़े खे उम्र कैद अचण वारी आ। जॾहिं तमाम मुंहिंजा दोस्त तमाम मामलात हथन मां निकिरी विया, रोई अचे वेठो त ज़ाल थी चवेसि ॻाल्हि ॿुधो, दुनिया सॼी आज़माई किथों भी टाको कोन लॻो आ, चवे थो कोन लॻो आ, चवे थी हाणे देर न कर, अॼु चवण मां थी चवां वाइदो तूं मूंसां कर, ईअं कंदे चवे तो कंदुसि, चवे थी सिधो कामिल मुर्शिद ॾे हलियो काॾे वञे, जवाब ॾे कामिल मुर्शिद ॾे हलियो वञो, कामिल मुर्शिद कंहिंखे चइबो आहे? जवाब दे के चइबो आहे जो कामिल मुर्शिद ऐसा हुए बाहू जेड़ा दूहा जगह विच खुशियां ॾेखारे। मुझे महबूब मुस्तफा करीम जे शरीयत वारो हुजे, अल्लाह जो प्यारो हुजे, जंहिंजे चेहरे ते ॾिसण सां रब याद अजीज़ाने मन पंहिंजे कामिल मुर्शिद ॾे हलियो वञ। बाज़ किताब मुख़्तलिफ़ नाला लिखिया आहिनि, हिन करे मां कोई बि नालो न खणे कंबाइन ॻाल्हि करे थो वञा। पंहिंजे कामिल पीर जे दड़े ते वञो, तेसी न उथजा जेसिताईं मुर्शिद करीम तोखे इहो न चवनि त तुंहिंजे पुट खे फांसी कान ईंदी। चवे तो ठीक आ, बच्चो त दादलो हुयो, मुंहिंजा दोस्त सिधो पंहिंजे मुर्शिदन वटि आयो आहे, खुश मरहबा रोई रहियो आहे, बच्चा कीअं आयो आहे, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पाण फरमायो अल्लाह से आसानी कंदो, मुंहिंजा साईं मोटंदुसि कोन, मुंहिंजे पुट खे सज़ाए मौत अचण वारी आहे, मुंहिंजे पुट जी उम्र कैद सज़ा अचण वारी आहे, मुंहिंजे पुट जे लाइ मूंखे अल्लाह जे दरबार मां इहा तक़दीर तब्दील कराए ॾियो। अल्लाह जे कामिल वलीअ घणेई सम्झायो, ॾिठई त हे मुड़न वारो कोने, हाणे तवज्जह कजा। अल्लाह जी नेक कामिल वली उन मुरीद खे चयो असां तोसां वाइदो था कयूं त असां इहा तुंहिंजे बचड़े जी सज़ा रब्बे ज़ुल जलाल जे दरबार मां मुआफ़ कराईंदासीं, पर हिकिड़ो वाइदो तूं कर, जीअं असां चऊं तीअं तूं बि कंदे। उन चयो मुंहिंजा साईं मां अल्लाह तआला कुर्बान करण जे लाइ तयार हां। मुर्शिद ने फरमायो बच्चा सोची पो जवाब दे। चवे तो साईं कंदुसि, ॿियो दफ़ो पुछो साईं कंदुसि, टियों दफ़ो पुछो चई साईं कंदुसि। हाणे ॿुधिजां त मुर्शिद छा थो चवे। तवज्जह कर मुसलमान, उन अल्लाह जे कामिल वली फरमायो त वाइदो तो करी, हा साईं वाइदो तो कयां। पाण फरमायो पो वाइदो हो आ त हाणे जीअं गोठ वञी गोठ जो तू चङो हा मुंहिंजा साईं मनी मस्जिद खे बुहारी बि पंहिंजे हथन सां ॾिजां, अज़ान बि वञी पाण चइजां, जेके जमायती नमाज़ पढ़ण अचनि सभिनी जूं जुतियूं बि सिधियूं करे रखजां, जीअं नमाज़ पढ़ी निकिरनि त उन्हनि खे जुतियूं पंहिंजे हथनि सां पाण पाराइजां।
हिकड़ी शे छडी दे त बि मिलंदी तू चवी त बई हुजन बगिदरा मुठ में कदे भी कोन थियान यार गाल दुखी हुई लेकिन बच्चे जी मोहब्बत उन का अन्या दुखी आ वायदो तो करे जी मुजा साईं इए कंदुस पाण फरमायो वञ इए करी त 8 ॾींहं करे पो वरी हलियो अच जा मुजा दोस्त अजीज जी गोठ पहुतो मस्जिद के बुहारो ॾियण शुरू कई गोठ जो चंगो जेको कदे कदे मस्जिद में वींदो हो अज मस्जिद जी बुहारी ॾेई रहियो आ गोठ जा माण्हू जुतड़ियूं लाहे अंदर वञन हे जुतड़ियूं सिधियूं कयो वेठो आ मुंह के पाजे के ढके छो त इंसान मुंहिंजा दोस्त अजीज सभिनी के जुतड़ियूं पारा को चवे रहे हथ परे कर सभिनी के चवे मूंखे छॾियो चयो त चरियो थी वियो आ चयो त औलाद जे मोहब्बत में पागल थी वियो आ इहो अमल जारी रखी अल्लाह जे कामिल वली जे निगाह ॾे निहार मुंहिंजा दोस्त अजीज उन जे निगाह जे समरात ॾे निहार पाण 8 ॾींहं खां बाद मोटी आयो मुंहिंजा साईं 8 ॾींहं गुज़री विया पाण फरमायो हाणे हिक ॻोठ में हलंदो वञो हिकु ॾींहुं हिक ॻोठ जे निमाज़ जूं जुतियूं सिधियूं कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जी ॿियनि ॻोठनि में वञण शुरू कई अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो मस्जिद मां जमायती निकिरनि था पिया हिन जे मुंह ते कपिड़ो हीअं लॻो पियो आहे मुंहुं ढकियो पियो आहे माण्हुनि जूं जुतियूं थो पियो सिधियूं करे हिकिड़े जवान जी जेॾी महिल जुती थो सिधी करे त उहो चवेसि थो ओ जुती सिधी करण वारा ज़रा मुहड़ त मथे कर हिन जो मुहड़ मथे कई ॾिसे त उन जी जुती थो पियो सिधी कयां जंहिंजे पुट जो खून मुंहिंजे पुट कयो आयो अजीब इत्तेफाक मेहमान थी उन ॻोठ में पहुतो आ जीअं जो उन जी नज़र पई निहारे चवे थो अच्छा ॻाल्हि इन मंज़िल ते पहुती आ मुआफ़ी घुरणी थई त मुआफ़ी घुर सिधो सो चओ त मूंखे मुआफ़ कर राजन जूं जुतियूं सिधियूं छो थो करी हाणे पर्दो परे करे निहारे चवेस थो मूंखे तुंहिंजे मुआफ़ी जी ज़रूरत कान्हे मूंखे तोखे राज़ी करणो कोन्हे हाणे मां तुंहिंजे राज़ी करण जे लाइ न तुझे राजी कर जेला वडेरा वठी आयस पाड़े वारा वठी आयस तू राजी न थे हाणे मूंखे राजी करणो आ त पंहिंजो करीम रब राजी करणो सुभान अल्लाह हाणे मां तुझे राजी करण जेला न करे रहियो हां मां पंहिंजे बेनियाज़ रब खे राजी करण जेला करे रहियो हां जीअं हिन चयो त मां रब खे राजी करण जेला करे रहियो हां उन जे दिल जे मथां मुंहिंजे करीम रब पंहिंजे कुदरत सां अहिड़ी रहमदिली पैदा करे छॾी हिन ॾे निहारे चवे थो जेकॾहिं तूं अल्लाह जी रज़ा ख़ातिर दुनिया जूं जुतियूं सिधियूं करण जे लाइ तयार आहीं त पोइ मां बि रब्बुल आलमीन जे रज़ा ख़ातिर पंहिंजे बच्चे जो खून तोखे बख़्शण जे लाइ तयार आहियां ऐं अल्लाह जा बाना मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे उम्मत सां प्यार कंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात जी सिफ़त आहे वली कंहिंजी सिफ़त आहे चो अल्लाह जी सिफ़त आहे अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर मुझो बेनियाज़ रब इन पंहिंजे वली वारी सिफ़त सां जॾहिं पंहिंजे बाने खे नवाज़ींदो आहे त रब पंहिंजे क़ुरान में तो फरमाए त मां अल्लाह जॾहिं ईमान वारन जी मदद फरमाइंदो हां वली मना मददगार जॾहिं मां ईमान वारन जी मदद फरमाइंदो हां युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर मां रब उन्हनि खे ज़ुल्म ऐं गुमराही जे ऊंदहि मां कढी करे मां अल्लाह उन्हनि खे नूर ऐं रोशनी वारे रस्ते ते पहुचाए छॾींदो हां इहा वली सिफ़त आहे मुंहिंजे बेनियाज़ रब जी उहा सिफ़त जंहिं बाने खे अल्लाह अता फरमाइंदो आहे जंहिंखे तूं असां वलीउल्लाह चवंदा आहियूं त उन जी सिफ़त में जॾहिं रंगिजी वेंदो आहे त उन जो कम बि इहो हूंदो आहे ॻोठनि खां गुनाहगार ईंदा आहिनि ख़तादार ईंदा आहिनि शहरनि मां ईंदा आहिनि अंदर उन्हनि जा कारा थियल हूंदा आहिनि अल्लाह जे वलीअनि जे दरबार में अची करे जेॾी महिल ज़िक्र वारनि सां गॾु वेहंदा आहिनि अचे ज़िक्र जूं लोलियूं कंदा आहिनि त बेनियाज़ रब जे ज़ात खे रहम अची वेंदो आहे उन ज़िक्र वारनि जे सदके मुंहिंजो अल्लाह उन गुनाहगार जे दिलि खे बि रोशन ऐं मुनव्वर करे
तो मुझा दोस्त अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह माफ कजो 9 बजे फाइनल करनी हुई 2 मिनट वधी विया या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकुनू मअस सादिकीन ऐ ईमान वारो डिजो मां अल्लाह खां पर सोहबत कयो मुझे सालिहन जी मुझे सालिह केर हन जेके मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना हन मुझा दोस्त अजीज सोहबत सालिह तोरा सालिह कुनंद सोहबत तालिह तोरा तालिह कुनंद अल्लाह वारन सा मोहब्बत कंदासी अल्लाह वारन जी हमनशीनी अख्तियार कंदासी उनन सा प्यार कंदासी उनन सा निस्बत कंदासी अल्लाह कंदो तो तवा सा जे अंदर में भी एहसास पैदा थींदो ऐ मुसलमान बस हिकड़ो अमल कर दिग्यूं इबादत तू भले छड़े दे क्यों रियाजत तू भले छड़े दे घणा जिंदा भले न कट खुदा जो कसम उनकी हिकड़ो दिल में ख्याल कर केड़ो मुझे महबूब जी उम्मत सा प्यार अल्लाह जे मखलूक सा प्यार कर ही खल्क अल्लाह जो अयाला रब्बुल आलमीन फरमाए तो अल खल्क अयालुल्लाह ए मखलूक मा रब जो अयाला जेको अल्लाह जे मखलूक सा प्यार कंदो आ रब उन सा प्यार कंदो जेकर तुझे बचड़े सा को प्यार करे उन जो मुंह खराब हो जे द्वारे बुधा तुझी दिल खुश थींदी या कान थींदी औलिया अल्लाह जो तरीको दिसको हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैह दुआ कयो सा मज़हबी माण्हुनि खे त अल्लाह ताला असां खे समझता फरमाए जॾहिं न सा मज़हबी माण्हुनि में तब्दीली अचे वई राज वेचारो तो ओही रब जे कलाम जो महबूब जे दीन जो दीवानो आ दुआ कयो सा मौलविन खे खुदा समझता फरमाए हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह गोठ खां लगन था हिकड़ो शराब पी नौजवान शराब में धुत थी वञी रहियो आहे नौजवान शराब जे हालत में नशे जे हालत में गोठ खां लंघे तो गोठ जा छोकरा उनके थेड़ खाईंदो ॾिसी करे को भितर तो हणे को पत्थर तो हणे कहे थेल हो ॾिनो वो नौजवान किरी पयो जॾहिं किरी पयो उहे गोठ जा छोकरा खिलण लगा साम्हूं जुनैद बगदादी ॾिसी रहियो आहे हज़रत जुनैद बगदादी लठ मुबारक हथ में आहे उन ॿारनि खे हकल कयो भॼी वञो परे ॿारनि चयो त तव्हां जो छा वञे जुनैद बगदादी फरमायो ही मुंहिंजो आहे छा फरमायो शराबी शख्स जेला शराब जे नशे में धुता शहर जा ॿारड़ा उनखे धिका ॾेई केराइन था जुनैद जहिड़ो जवान चवे थो त ही मुंहिंजो आहे ॿारड़ा परे भॼी विया अल्लाह जे कामिल वली मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दीवाने ॾे निहार पाण पंहिंजी चादर मुबारक सां उन जे मुंह खे उघनि था उन जे मुंह खे साफ़ था कनि पाणी खणी हुन जे मुहड़े ते हणनि था हुन जे मुहड़े खे साफ़ करे अॼु जुनैद बगदादी बेनियाज़ रब जे दरबार में दुआ तो घुरे या अल्लाह ओ मुंहिंजा करीम रब जुनैद जे वस में एतिरो हुयो जो हिन जो मुहड़ो साफ़ कयो अथई या अल्लाह तूं दिलनि जा दर खोलण वारो आ जुनैद पंहिंजो कमु पूरो कयो मौला पंहिंजे महबूब जे उम्मतीअ जे मथां रहम फरमा अल्लाह जे कामिल वली उन जे मुहड़े ते हथरो हणी सफाई करे दुआ घुरी मुंहिंजो रब राज़ी थी पयो उन जो दुनिया जे शराब जो नशो टुटी वियो इश्क जो नशो अची वियो जॾहिं ॿियो दफ़ो जुनैद बगदादी उतां लंघिया ॾिसनि त मस्जिद जो मौज़न लॻो पियो मस्जिद खे बुहारियूं ॾेई रहियो आहे ऐं मुंहिंजा दोस्त बुरे खे जेकॾहिं तू रुॻी बुरो चवंदे त उहो तोखां नफ़रत कंदो ऐं मुस्लमान कॾहिं बुराई करण वारे सां बि प्यार कर कदे बुराई करण वाले के भी सीने सा ला इन नियत सा ला त मां हिन सा प्यार कया मन ही बुराई छडे वने त जेतरो टाइम तू हुन सा मेहनत कंदे मुजो रब तोखे उन जे विख विख जो अजर अता फरमाइंदो अचो त अल्लाह जे मखलूक सा प्यार कयो अचो त मोहब्बतू वंडियो अचो त प्यार वंडियो पाड़े में एक बे जो ख्याल रखो गरीबन जी मदद कयो खास करे हियर दुकार लगो पयो आ अन्न डाढो महांगो थी वयो आ ए मुसलमानो हे बाहू
तो बदा ताके जंजे पल्ली में बटरे बोरियूं पियलियूं हन बजाए इन जे जो बोरी जे एवज़ बिन बोरन ते बोल करे लियो खुदा जो खौफ कयो गरीबन मिस्कीनन जी मदद कयो जे राह खुदा में नथा ॾेई सघो उन्हनि खे उधारो ॾियो खुदा जो कसम हिकिड़े पासे रात ॾींहुं तूं मुसल्ले ते वेही इबादत कर हिकिड़े पासे हिकिड़े वेले जी बुख कंहिं मिस्कीन गरीब मारूअड़नि जी ख़त्म कर तुंहिंजे ज़िंदगीअ जी इबादत हिकिड़े पासे उन्हनि बचड़नि जी हिकिड़ी दुआ तोखे उन खां वधीक रंग लाए छॾी एक बे जी मदद कर मुसलमान जी मदद कर मदद रुगी माली तौर ते कोन थींदी आहे अखलाकी तौर ते भी मदद थींदी आहे मुंहिंजा मुर्शिद करीम सजण सईद अहमद बरकातुहुल आलिया फरमाईंदा आहिनि ओ फ़कीरो ॿियो कुझु नथा ॾेई सघो त हीअ मुंहिंजी मुरकत विरहायो कहीं दुखायल के ॾिसी करे कहीं परेशान हाल के ॾिसी करे उनके गिराटड़ी पाए उन जो हाल पुछी उनके खिलाइण जी कोशिश कयो उन जे गम हल्के करण जी कोशिश कयो ऐन मुमकिन आहे त तुंहिंजे उन खिलाइण जे करे उन जो गम हल्को थी वञे मुंहिंजो यार तो ते राज़ी थी पवे सुभान अल्लाह हिन दौर जे अंदर मुंहिंजा दोस्त वॾे में वॾो जिहाद इहो आहे वॾे में वॾी तबलीग इहा आहे त कंहिं ॾुखायल जे कम अचो कंहिं ओझल जे कम अचो कंहिं मिस्कीन जी मदद कयो भला जे मदद नथा करे सघो त कम अज़ कम कंहिंजो हक़ खाओ त न कहीं मिस्कीन के जे ज़कात ॾेई नथा सघो त कंहिंजी ज़कात जी मशीन खाओ त न कहीं मिस्कीन के जेकॾहिं नलको हणाए नथा ॾेई सघो त ज़कात जा नलका खाओ त न जेकॾहिं कंहिंखे खिलाए नथा सघो त भला कंहिंखे रोआयो त न ऐं मुस्लमान भला कमज़ोर ईमान ई सही कम अज़ कम एतिरो कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंखे तकलीफ़ न ॾियो पाड़े वारे जो ख़्याल कयो उन जे ॾुख में उन जे सुख में साथी थियो इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह मेहरबान आ वो जॾहिं राज़ी थींदो बेड़ो पार थी लंबी तकरीर न कई थम ड्रिगा दलील कोन ॾिना थम ख़बर न आहे छो ॿियो टियों दफ़ो जॾहिं मीर खान भट्टीअ में ईंदो हा त लंबी तकरीर कोन ईंदी आहे इंशाअल्लाह ताला अन करीब जेकॾहिं तव्हांखे ईअं न आहे त दलील जी तकरीर करणु छॾे ॾींदव ठकाव कढंदो हा पर जिते ठकाव कढणा हूंदा आहिनि उते ठकाव बि निकिरंदा आहिनि अन करीब इंशाअल्लाह ताला नवाबशाह शहर में प्रोग्राम आहे उते अचिजो त पोइ उते वरी हूंदा शहर जा थोरा टेडड़ी माण्हू हूंदा आहिनि सुटेल बूटेल वगैरह वगैरह समझो था न त पोइ उन्हनि सां वरी उहा ॿोली ॻाल्हाइणी पवंदी आहे उन्हनि खे वरी ईअं दलील ॾियणा पवंदा आहिनि त मुंहिंजा मारूअड़ा आहिनि मारूअड़ा मनहड़नि में रहण वारा जग जे बहराड़ीअ वारा मोहबतुनि वारा इश्क वारा प्यार वारा इन करे तव्हां सां प्यार जी ॻाल्हि ॿोली ॻाल्हाई अथव अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजे दोस्त मंसूर हुसैन जे कयल ख़ैर रब क़बूल फरमाए मरहूम मुबीन मोहम्मद मुबीन मरहूम मोहम्मद मुबीन मरहूम मोहम्मद मुबीन भट्टीअ जी अल्लाह ताला बख्शिश फरमाए तव्हां सां जेके भी हिते गॾु थिया आहियूं हे जुमिलो चवां मां अॼु कंहिंजे ईसाले सवाब जी दुआ थी रही आहे ॾाढा चओ मरहूम मोहम्मद मुबीन ठीक आहे उन्हें के त ख़ुदा बख्शींदो इंशाअल्लाह ताला पर ही जेके आया हो इन्हनि खे रब बख्शींदो या कोन दिल खां पुछी को जवाब दे उन खां पहिरीं जो मां क़ुरान जी आयत पढ़ां उन खां पहिरीं जो क़ुरान जी आयत पढ़ां पंहिंजे दिल खां पुछ त ख़ुदा बख्शींदो या कोन बख्शींदो इंशाअल्लाह बख्शींदो मुंहिंजो अल्लाह गुनाह मुआफ़ कंदो मुंहिंजो अल्लाह लेकिन वसीलो बख्शिश जो हे मुबीन खान पढ़ियो या कोन पढ़ियो जवाब दे घणा साल थिया अथसि दुनिया छॾे ऐं ख़ुदा जा बाना मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो जंहिं हिकिड़ो कलमो पढ़ियो आहे न उहो ॿिए मुस्लमान जे लाइ तोहफ़ो आहे याद रखी छॾ हर मोमिन बे मोमिन जे लाइ वसीलो आहे मदीने जे ताजदार जी हदीस तोखां विसरी वई आहे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो मुंहिंजो उम्मती क़ब्र में पहुचंदो गुनाहनि जा अंबार खणी पहुचंदो पर जॾहिं महशर में उथंदो त गुनाहनि खां फारिग थी अचे पहुचंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा क़ब्र में नमाज़ूं पढ़ंदो क़ब्र में इबादत कंदड़ हुज़ूर फरमाए न क़ब्र में सवाबनि जी गुंजाइश कान्हे का महबूब हुन जा गुनाह कीअं लंदा मुस्तफ़ा फरमायो मां मुस्तफ़ा जा गुलाम पोयों जो ईमान वारा हूंदा उहे ईमान वारा दुआऊं घुरंदा वेंदा रब क़बूल कंदो वेंदो हिन जा गुनाह माफ़ थींदा
हर निमाज जे अंदर सलाम को वराइंदो आ पहिरी खुद पढ़ंदो आ जेड़े भी फिरके जो ही मुझो फिरकी सिरके सा वास्तो कोने खोले तो चवा हर निमाजी शियो हुजे सुन्नी हुजे बरेलवी हुजे देवबंदी हुजे अहले हदीस वगैरह वगैरह जेको भी हुजे सलाम को वराइंदो आ पहिरी महबूब ते दुरूद पढ़ी चवंदो आ रब्बी जे हलनी मुकीम अस्सलात वमिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना गफ़िरली मौला मुझे माफ कर वल वालिदैया मौला मुझे अब्बे अम्मा के माफ कर वलिल मुमिनीन मौला जेके मोमिनान सभनी के माफ कर यौम यक़ूमुल हिसाब मौला क़यामत जे ॾींहं ताईं जेके भी ईमान वारा हन हड़ने के माफ कर बुधायो निमाज़ी दुआ पढ़ंदो या कोन पढ़ंदो पोइ जॾहिं तू निमाज़ में दुआ घुरी रब तुंहिंजी दुआ क़बूल न कंदो त कंहिंजी कंदो जवाब दे हर निमाज़ी पंहिंजे निमाज़ में मुझे हुजूर जे उम्मत ला दुआऊं घुरंदो आ बुधाए त रोज़ अरबे खरबे निमाज़ूं पढ़न था मोमिन या कोन था पढ़न जवाब दे पोइ जॾहिं अरबे खरबे दुआऊं मुझे मुस्तफा जे हिक हिक उम्मतीअ खे पहुचन बुधाए जन्नत में न वेंदो बाक़ी काॾे वेंदो जवाब दे जन्नती ही रुगी पाण संभाल आही जन्नती रुगी पाण संभाल वरी जुमलो तो दोहराया सब गुनाह रब माफ कंदो बख्शिंदो पर बे जो हक रब माफ कोन कंदो वरी तो आखिर में तो के बे जो हक न खाइजे कैसा ना इंसाफी न कजा मता जी बनड़ो भर में थोड़ो सेरिया तो थोड़ो बनड़े के सेरे तो छड्या ऐ इंसान कब्र जे हिकड़े काने के याद कजा के जे बने जे सेर रखो पहिरी कब्र जे काने के याद कजा बनो सेर न बने ते अञा ब लपो रखी थोड़ो मोकरो करे बनड़ो मोकरो थी वने अचण वारो सुकून सा पंधड़ो करे तो न बनो सेरे सोढ़ो कयो ऐं को गाह जे भरी सा किरी पयो उन जो उसको खरी पे बुधा क़यामत जे दिहाड़े मुस्तफा जाड़ो केड़ो मोखण दे ऐ मुसलमान बन्ने के सोढ़ो न कर बन्ने के मोकरो कर रस्ते के सोढ़ो न कर रस्ते के मोकरो कर पाजाए पजी गाला रात जो पानी जो लुड़कड़ो न कडी छत गाह जी बारी भरजी पवे इए न कर वारो अदे गुलण जो आ पर गाह तो सुके निंड पियो होदो होरिया करे वनी सोरा आकड़ो करे तो छडा दिसदो करे हेठो बारो भरजी विदो गाह जो बारो तो भरजी विदो पर तुजो बेड़ो बुडी विदो याद रख तू चवी तो मुझो गाह साओ थी विदो मेह जो पेट भरबो लेकिन जहन्नम जो पेट पांजे पान जहन्नम जी बाह पांजे पेट में न विच बे जो हक न खा डिगी तो अदे गुलण खा त दिसे नहीं पे तो बिल्ले वांगुर निहारी सोराखड़ो पेटो कडी मखलूक का डिगी तो कदे मथे निहारियो थे त खालिक भी दिसी रहियो रात जो कंहिंजी गाह जी भरी तो करी चारे पासा तो निहारी के दिसे त कोन तो मखलूक का डिगी तो कदे ख्याल कर त खालिक दिसी रहियो आ जदे न अंदर में इयो पैदा थी ख्याल उन दे तो वक्त जो वली बड़ी बड़े याद जॾहिं न तुंहिंजे अंदर में खौफ़ खुदा पैदा थियो चवण दे मूंखे हिकिड़ो ॾाढो मुड़ुस हुयो ॾाढो ॾींगो हुयो ॾाढो नाले वारो हुयो कंहिं औरत जे मथां हुन जो ग़लत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तालुकात जे बुनियाद ते ॾाढ जो हुयो हुन औरत ने न्यापो कई त मां तोसां मिलण ईंदुमि अल्लाह जी कुदरत उन ॾींहुं उन्हनि जे घर में मेहमान अची विया औरत देर कई कावड़ मां तो चए तोखे ख़बर नाहे त मां केॾो मोतबर हां तो एॾी देर कई निहार चवे मोतबर तू तो मोतबर आई पर मुझा वारस जागन पिया उन औरत जे जुबान मां निकतो त मुझा वारस जागन पिया मां पांजे वारसन के छडे नथी सगा अल्लाह जे हिदायत जो दर खुली वयो इन जे दिमाग में आयो त हिक औरत थी करे पांजे वारसन का डिगी रहिया पांजे पाण के चवे तो ऐं पांजे पाण के मोतबर समझण वारा तू लावारस है जो तू के का नथो डिगी अर्श दे निहारे चवे तो ओ मुझा मालिक मदीने निहारे चवे तो ओ मुझा वारिस बस मु अज बस कई तौबा करे वो अजर कोन औरत जे मथे ते रखी चवे तो तू मुजी क़यामत ताईं दीन जी भेण है उन जे औरत जे मथा अजरक रखी जिए जो रोई निकतो अञा दर खां बाहर निकरी बस कई रब कुर्ब कयो बीठे वक्त जो वली बढ़जी खुदा के खौफ वणदो आ जने बाने जे अंदर में रब जो खौफ पैदा थी अंदर में खौफ पैदा कर मखलूक के न दिसे त गाह कया तो के दिसे त कोन तो खालिक के दिस तो वो दिसी रहियो
ला तअखुज़ुहु सिनतुन वला नौम, जेको निंड त न कंदो आहे पर पिनकी बि जेके कान ईंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे ख़ौफ़ ऐं महबूब जे रहमत वारी उम्मीद जे विच में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। माशाअल्लाह दीवाने फौजी मोहम्मद मुबीन जे लाइ गंजा माशाअल्लाह दुरूद पाक घणा आहिनि? 25,32,000 सुभान अल्लाह। हाणे चो सुभान अल्लाह। सलात शरीफ 15,000 न 1,50,000। अस्तगफार 1,37,000। कलमे तय्यब 1,12,000। आयत करीमा 1,00,000। खत्मुल कुरान 31। अदद अल्लाह कनो उन में हिकिड़ो पाण मालिक ने बि पढ़ियो हूंदो। इते भी थोड़ो ॿुधायांव। अॼुकल्ह फैशन थी वियो। मालिक जॾहिं क़ुरान जो ख़त्मो पढ़ाईंदा आहिनि त उहे कमकार में मौलविन खे तव्हां ख़त्मो पढ़ो। पोइ मौलवी जेकॾहिं कोई शागिर्द अॼुकल्ह क्रिकेट पे थी हले साउथ अफ्रीका ऐं पाकिस्तान जी, मोबाइल हथ में हूंदी, जेॾीमहिल मालिक कहंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान ऐं जे हेॾे वेंदा छक्को वरी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान। ऐं अल्लाह खिलो न, छायो सच न आहे? छायो सच न आहे? बाबा वडड़ो तुंहिंजो आहे, मौलवीअ या मदरसे शागिर्द हिकिड़ो चाचे जो पुटरा। इन करे जॾहिं बि क़ुरान जो ख़त्मो पढ़ो या पढ़ायो ख़ुद ज़रूर पढ़ंदा कयो, ज़रूर उन में शामिल थींदा कयो, ख़ुद पढ़ाईंदा कयो। ऐं ख़बर अथव अॼुकल्ह जदीद दौर आहे, किथे 30,000 ख़त्मा बि क़ुरान जा थी वेंदा आहिनि। पोइ हिकिड़े खां पुछो मुंहिंजो 30,000 ख़त्मा थोरो ॿुधाए त सही। असां हाफ़िज़ क़ुरान हिकिड़े ख़त्मे में टाइम थो लॻे जे फलाणे मौलवीअ 10 ख़त्मा न, फलाणे 100 ॾिनो। जो शागिर्द घणा अथसि? चईसि अलाए जे। पोइ जॾहिं उन्हनि खां पुछो साईं हिकिड़ी यासीन बराबरि 10 ख़त्म, 3 भेरा कुल अल्लाह बराबर ख़त्म शरीफ। रब ॾियण वारो आहे, उन जे खज़ाने में खोटी कान्हे, पर अहिड़े क़िस्म जा ख़त्मा ॾेई पैसा वठण वारो कुझु तव्हां बि ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ऐं अहिड़नि ख़त्मनि ते यकीन रखण वारो कुझु तव्हां पंहिंजे ज़ुबान सां ज़रूर कम अज़ कम हिकिड़ो ख़त्मो पाण पढ़ण कयो। घटि में घटि भला जे सॼो नथा पढ़ो 15 सिपारा पढ़ो, भला 15 न पढ़ो, हिकिड़ो पारो क़ुरान जो पढ़ंदा कयो, ख़ुद ज़रूर पढ़ंदा कयो। 31 ख़त्म क़ुरान करीम जा, सूरह यासीन 410, सूरह मुज़म्मिल 300, सूरह मुल्क 100, दुरूद लखी 200, आयतुल कुर्सी 1000। हाणे ॿुधायम छा जे लाइ असां नक्शबंदियुनि वटि सख़्ती ॾाढी हूंदी आहे इन शोलन बाज़नि न खां, पर ही कॾहिं कॾहिं कंहिंखे अहसास ॾियारबो आहे त मन ॿियनि जे दिलि में बि थिए त असां बि पंहिंजे वॾड़े जी नियत एतिरो पढ़ूं ऐं पढ़ायूं त रब उन ते राज़ी थी पवे। हाणे हिकिड़ो भेरो अल्हम्दु 3 भेरा कुल अल्लाह तव्हां सां बि पढ़ूं त इंशाअल्लाह ताला दुआ ख़ैर। बिस्मिल्लाह। जेको पढ़ियो तो फी सबीलिल्लाह बख्शिन रखे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। हाज़िर कलाम वास्ते अल्लाह ताला जे हथा सोने महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे करीम रब जेकी कुछ तिलावत कई वई, दुरूद आयत करीमा जेको कुछ पढ़ियो वयो पढ़ायो वयो, जेको खैर खैरात थी वई, जेको प्रोग्राम थियो सब जो सवाब